ॾेई रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कोयले जी खाण में ॿुॾी फौत थियल पोरियत नींगर जो लाश हथ न आयो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठटे मां अॼु चौथे ॾींहुं बि पोरियत नींगर जो लाश कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। खाण में बरसाती पाणी दाख़िल थियण सबबि ॿुॾी वियल 8 पोरियतुनि जा लाश गुज़िरियल ॾींहुं हथ कया विया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ठटो मां कोयले जी खाण में ॿुॾी फौत थियल पोरियत नींगर जो लाश हथ न अची सघियो आहे। अॼु चौथे ॾींहं ते बि पोरियत नींगर जो लाश कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ठटे मां कोयले जी खाण में ॿुॾी फौत थियल पोरियत नींगर जो लाश हथ न अची सघियो आहे। अॼु चौथे ॾींहुं बि पोरियत नींगर जो लाश कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे।